बज़ाहिर समाज के तब्दील करण ऐं उन्हनि खे नवां दग ॾियण में त अज़ीम मुफ़क्किरनि रोशन ख़्याल धुरियनि ऐं पाण पतोड़ींदड़ शख़्सियतनि जो किरदारु आहे, पर मुआशिरे में तरक़ी पसंदी, जिद्दत ऐं न सिर्फ़ फ़िक्री, इल्मी, अदबी अदावत में इदारनि जो कमु सिफ़े अवल आहे। पाण ॻाल्हि कंदासीं सिंध जे इल्मी अदबी इदारे सिंधी अदबी बोर्ड जी। सिंधी अदबी बोर्ड जामशोरे जो बाज़ाब्ता क़याम 1951 ईस्वी खां थियो। उन खां पहिरीं सन 1940 में उन वक़्तु सिंध जे वज़ीर अज़म शहीद अल्लाह बख़्श सूमरे जी काबीना जे वज़ीर तालीम साईं GM सैयद ऐं ॿियनि आलिमनि अदीबनि सिंधी अदब लाइ सलाहकारी बोर्ड जो बुनियादु विधो, जंहिंजो पहिरियों चेयरमैन सैयद मीरा मोहम्मद शाह मुक़ररु थियो ऐं उन सलाहकारी बोर्ड जा मेंबर सिंध जा नामवर आलिम अदीब डॉक्टर होदचंद मूलचंद गुलबख्शानी, शमसुल उलमा उमर बिन मोहम्मद दाऊद पोटो, अलामा आयाई काज़ी, पीर अली मोहम्मद शाह राशिदी ऐं ॿिया मुक़ररु थिया। जॾहिं त उन वक़्तु बोर्ड जी आफ़ीस सिंध असेंबली जे हिकु हिसे में क़ाइमु हुई। अॻिते हली सलाहकारी बोर्ड खे ख़तमु करे 1950 में हाई पावर एग्ज़ीक्यूटिव कमेटी फॉर लिटरेचर जोड़ी वई, जिन जे मेंबरनि जो तइदादु 7 मां वधाए 11 कयो वियो ऐं उन जो नालो तब्दील करे मौजूदा सिंधी अदबी बोर्ड रखियो वियो। 1942 में जॾहिं साईं GM सैयद सिंध जो सूबाई वज़ीर तइलीम थियो, हिकिड़ो सिंधी सलाहकार बोर्ड ठाही सिंधी अदब जे तरक़ीअ लाइ उहो कमु कंदो। सिंधी सलाहकार बोर्ड हो जेको विरहाङे खां पोइ सिंधी अदबी बोर्ड जे नाले सां मशहूरु थियो। जोए साहब जे सेक्रेटरी थियण खां पोइ सिंध अदबी बोर्ड में तमामु घणा सुठा किताब शाया थिया। हुसामुद्दीन राजतीअ जी फील्ड मार्शल अयूब ख़ान सां भिक्षा में मुलाक़ात थी। मखदूम साहब तालबल मौला साहब जिन उते वेठा हुआ, भुट्टो साहब शहीद उते वेठो हो, त उते पीर साहब चयो त इहो त असां सां ॾाढी ज़्यादती आहे त हिकिड़े इल्मी अदबी इदारे जो सरबराह हिकिड़ो कामरो थिए। त अयूब ख़ान चयो त पोइ कंहिंखे करियूं, त भुट्टे साहब फौरी तौर ते शहीद भुट्टे मखदूम साहब जो नालो ॾिनो ऐं मखदूम साहब पोइ सिंधी अदबी बोर्ड जो चेयरमैन तमामु घणा साल रहियो। सिंधी अदबी बोर्ड जो जॾहिं तव्हां बुनियाद खां ई ॾिसंदो त उन में कहिड़ियूं शख़्सियतूं, कहिड़ियुनि शख़्सियतुनि जो रोल हो ऐं कहिड़ियूं शख़्सियतूं उन में वॾो अरसो चेयरमैन मेंबर जी सूरत में रहियूं ऐं बोर्ड खे सपोर्ट कयो। मां चंद नाला ॿुधायां त साईं GM सैयद उहे असांजा बानीकारनि मां आहिनि ऐं उन खां पोइ जॾहिं साईं मीरा मोहम्मद शाह हुजे, साईं मखदूम मोहम्मद ज़मान तालबुल मौला हुजनि ऐं उन्हनि खे कुदरत जेको आहे तमामु घणो अरसो एज़ ए चेयरमैन जी हैसियत में उन्हनि खे मौक़ा मिलिया आहिनि। त अहिड़ी तरह सां मां नाला खणंदसि जीअं मूं पहिरियों चयो त तमामु घणा असांजा स्कॉलर, असांजा आलिम, असांजा अदीबनि जे जेको अज़ीम इदारे जे क़याम खां अॼु ताईं जेको आहे उन्हनि जो वॾो कंट्रीब्यूशन आहे। जंहिंजो पहिरियों चेयरमैन उन दौर जो वज़ीर तालीम आगा गुलाम नबी पठान मुक़ररु थियो, जंहिं बाद मई 1962 में अदबी बोर्ड जी आफ़ीस हैदराबाद मुंतक़िल कई वई, जिते मखदूम मोहम्मद ज़मा तालिबुल मौला पहिरीं गाड़ी खाते वारो ज़ाती घर, अमीन मंज़िल ऐं पोइ सिविल लाइन वारो बंगलो ॾहाको साल बिना मसवाड़ जी अदबी बोर्ड खे ॾिनो। को बि शक न आहे त पहिरें हिकिड़ो इदारो महदूद मुलाज़मनि ते हिकिड़ो महदूद जेको आहे जॻह में पियो, उन वक़्तु बि बहितर कमु थिए पियो, पर उन इदारे खे पंहिंजे ज़ाती बंगले में खणी वञणु जेको सिविल लाइन हैदराबाद 5 नंबर बंगलो, उहो पहिरियों दफ़ो साईं तालबुल मौला साहिब जन कयो। उन खां पोइ जेको आहे सो इल्म अदब जी ऐं सॼे इदारे जी सरपरस्ती कई। पेंशन ग्रेजुएटीअ जो पहिरियों दफ़ो जेको आहे सो मखदूम मोहम्मद ज़मान तालबुल मौला जेको आहे सो विधो, रवाज विधो या उहो क़ाइमु कयो ऐं इहो वॾो अहसान आहे जो अॼु ताईं जेतिरा बि रिटायर थी विया आहिनि त उहे खणनि पिया। 1972 में सिंध यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह यूनिवर्सिटी कैंपस जे हदनि में रेलवे स्टेशन साम्हूं सुपर हाईवे लॻ 10 एकड़ ज़मीन सिंधी अदबी बोर्ड खे मरकज़ी आफ़ीस लाइ ॾिनी ऐं 1973-74 ईस्वी धारे अदबी बोर्ड नई ठहियल इमारत में मुंतक़िल थियो, जिते अॼु सूधो क़ाइमु आहे।
सिंध जे इल्म अदब ऐं ॿोलीअ खे तरक़ी वठण लाइ जोड़ियल हिन अहम इदारे जे चेयरमैननि में आगा गुलाम नबी पठान, मोहम्मद अयूब खोड़ो, मखतूम मोहम्मद ज़मा तालिबुल मौला छबेरा ऐं डॉक्टर अब्दुल जब्बार जूणे जो, अब्दुल हमीद आखूंद, मोहम्मद इब्राहिम जोयो, इरफानला मरवत, डॉक्टर हमीदा खोड़ो, अरबाब गुलाम रहीम, पीर मज़हर अलक, मखतूम जमील ज़मा ऐं मौजूदा चेयरमैन मखतूम सईदुल ज़मा आतिफ़ शामिल आहिनि। जॾहिं त सेक्रेटरियन में उस्मान अली अंसारी, इब्राहिम जोयो, मीरा मोहम्मद शाह, गुलाम रबानी आगरो, असदुल्ला शाह हुसैनी, हबीबुल्ला सिद्दीकी, इमदाद हुसैनी, शमशेर उल हैदरी, मुराद अली मिर्ज़ा, इनामुल्ला शेख, एजाज मंगी, अलाडतो विग्यो समेत मौजूदा सेक्रेटरी गुलबदन जावेद मिर्ज़ा शामिल आहिनि। सिंधी अदबी बोर्ड इल्म और अदब जे फ़रोग़ लाइ केतिरा ई अहम कारनामा सर अंजाम ॾिना आहिनि, जिन में सिंध जी तारीख़ लिखाइणु, लुगत तयारु करणु, लोक अदब गॾु करणु, क़दीम अदब ऐं क्लासिकी अदब शाया कराइणु, दुनिया जी ॿियनि ॿोलियुनि जो अदब सिंधी में तर्जुमो कराइणु शामिल आहे। उणिवीह सौ 56 में मखतूम मोहम्मद ज़मा तालिबुल मौला जे दौर में डॉक्टर नबी बख्श बलोच जी सरबराही हेठि जोड़ियल लोक अदब स्कीम हिकु अहम मनसूबो मुकमल थियो, जंहिं तहत 40 खां वधीक लोक अदब जे किताबनि जी सहिड़ मुकमल थी। मुल्क जे चूंडियल पहिरें वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे हुकूमती दौर में मखतूम मोहम्मद ज़मा तालिबुल मौला जी चेयरमैनशिप दौरान भुट्टे साहब जी ज़ाती दिलचस्पी ऐं कोशिशुनि सां बोर्ड में केतिरा ई तरक़ियाती कम थिया ऐं स्पेशल ग्रांट मंज़ूर थी, जंहिं तहत अशायत जो तारीख़ी कमु पूरो थियो ऐं बोर्ड लाइ जदीद मशीनूं ॿाहिरां घुरायूं हुयूं। अहिड़ी रीति सिंधराणी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे वज़ारत अज़मा वारे दौर ऐं उनखां पोइ मुल्क जे अॻूणे सदर आसिफ़ अली ज़रदारी जी सदारत वारे वक़्त में मखतूम जमील ज़मा जी चेयरमैनशिप दौरान अशायत जे कम में तेज़ी आई ऐं बोर्ड जी ग्रांट 2 करोड़ मां वधाए 10 करोड़ ताईं पहुचाई। जॾहिं तालिबुल मौला साईं चेयरमैन थिया हुआ तॾहिं जदीद मशीनूं भुट्टे साहिब खे चयूं, जेके भुट्टे साहिब मंज़ूर बि कयूं ऐं भुट्टे साहिब जे दौर में अची बि वियूं। त उन दौरान उनजी हुकूमत ख़तमु थी वई। पोइ वरी जॾहिं तालिबुल मौला साईं ॿियो दफ़ो थिया, उन में साईं काफ़ी उन लाइ इमदादूं वग़ैरह वरितियूं ऐं उन वक़्तु 1 करोड़ रुपया तमामु वॾी ॻाल्हि हुई, अॼु खां 30-35 साल पहिरीं। उन खां पोइ जमील साईं जे दौर में बि काफ़ी कम थिया। उन में वॾो कमु इहो जमील साईं जो हो त बोर्ड जी ग्रांट जेका आउं सम्झां थो 2-2.5 करोड़ हुई, पोइ मरहलेवार वधाए ऐं 10 करोड़ करायूं। ऐं इहा वॾी सहूलियत हुई, जेकॾहिं एतिरी न थिए हा त असीं को बि कमु कोन करे सघूं हा। सो उहा करायूं, इहो वॾो कमु हो। हीअ जेके बिल्डिंगूं अध में रहियलूं हुयूं, बुनियादु पियल आहे पर पोइ ख़तमु थी विया। ये ऑफिस आहे, ऑडिटोरियम आहे, सो उहो दौरु बेनज़ीर साहिब वारो दौरु हो। तालिबुल मौला साईं जे ई वक़्त में सरतियूं रिसालो औरतुनि जो शुरू थियो, न त पहिरीं रुॻो हूंदो महिरान ऐं गुल फुल, वरी औरतुनि लाइ इहो रिसालो शुरू थियो। ऐं पहिरियों दफ़ो तालिबुल मौला साईं औरतुनि खे बोर्ड में नौकिरी ॾिनी, उन खां पहिरीं औरतूं कोन हुयूं हिते मुलाज़मत में। भुट्टे साहब त बोर्ड खे तरक़ीअ में फंड्स ॾिनई तमामु घणा। मखतूम साहब उन वक़्तु चेयरमैन हो। बोर्ड जा जेके बि सुठा किताब छपिया आहिनि भुट्टे साहब जे दौर में। वरी जॾहिं मोहतरमा आई त मोहतरमा मुराद अली मिर्ज़ा खे बि सेक्रेटरी कयो हो, हुसैन शाह राजदीअ खे बि चेयरमैन कयो हुई। ऐं आउं सम्झां थो त उन वक़्तु बि सुठा किताब शायदि थिया। बोर्ड जे छपियल कलमी नुस्ख़नि, क़दीम मखतूतनि ऐं मसवदनि में क़ुरान मजीद जो तर्जुमो ऐं तफ़सीर फ़ारसी ऐं सिंधीअ में, चचनामो उर्फ़ सिंधनामो, रोम जी शहनशाहत जो ज़वाल ऐं ख़ात्मो, तारीख़ सिंध, अरब दौर, लबे तारीख़ सिंध, मकलीनामा, तारीख़ मासूमी, सिंध जी फ़तह, तुरखान नामो समेत लुगत सिंध जी तारीख़, लोक अदब, सीरत, फ़लसफ़े, अफ़सानवी अदब, सवानी अदब, क़दीम मज़हबी अदब, ॿाराणे अदब, क्लासिकल ऐं जदीद अदब, हदीस, क़ुरान पाक, साइंस, दुनिया जी तारीख़, मुशाइरीन, इक़्तिसादियात, जाग्राफ़ी, सियासत, तर्जुमे समेत केतिरनि ई मौज़ूअनि ते हज़ारें किताब छापे चुको आहे। 138 किताब आहिनि, उन में नायाब मखतूत आहिनि जेके अॼु खां 200